अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़। ऐं हाणे सिजावल मां राज़ हुसैन पठाण जी रिपोर्ट। सिजावल वेझो ॻोठु वासू शाह जे रहवासियुनि इब्राहिम मल्हा ऐं ॿियनि ताज़ो ॼावल ॿार खणी सिविल अस्पताल ऐं सिजावल थाणे अॻियां अस्पताल अमले ख़िलाफ़ एहतिजाज कंदे चयो त असीं मुस्मात सकीना ज़ाल इब्राहिम मल्हा खे खणी वीम लाइ सिविल अस्पताल सिजावल पहुतासीं, जिते गायनी वार्ड जे डॉक्टराणीअ असांखे कोरोना जूं टेस्टूं ऐं एक्सरे कराइण जो चई 3-4 कलाक दरबदर कयो ऐं बाद में नारी के वीम कराइण खां इनकार कयो ऐं अस्पताल अमले असांखे अस्पताल मां ॿाहिरि कढी छॾियो। जंहिं बैदि नारीअ खे प्राइवेट अस्पताल पहुचायोसीं, जिते हिन मोल ॿार ॼाओ। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो त सरकारी अस्पताल जे डॉक्टराणियुनि पारां बर वक़्तु वीम न कराइण सबबि नारीअ जी हालत ख़राब थी वई, जंहिं करे ॿार पेट में फोत थी वियो आहे। जॾहिं त नारी सकीना जे मुड़ुसु इब्राहिम मल्हा जे फ़रियाद ते सिजावल थाणे में डॉक्टराणी ऐं सरकारी अस्पताल अमले ख़िलाफ़ रिपोर्ट दाख़िल कराई।